वेरुन जी वस्ती वेरुन जी वस्ती। मां नऊं हिते डूकीअ सां लॻो आहियां। मूंखे इहा ख़बर न आहे त तव्हां केरु आहियो ऐं किथां जा आहियो, हिते कैद छो आहियो। ऐं हा, इहा ख़बर मूंखे ज़रूर पई आहे त तव्हां वॾा ख़तरनाक माण्हू रहिया आहियो, ख़तरनाक, ॾोहारी, चालाक, होशियार। पोइ मां सोचां थो त तव्हां सरदार जे वकड़ में आयो त आयो कीअं, पर ईअं बि न आहे। चवंदा आहिनि त सियाणो कां फासे न, जे फासे त बिटंगो। लोह हूंदा के तव्हांजा बि ॾोह पाप जेके तव्हांखे हिते लोड़ाइनि पिया। मां ॾिसां पियो, महसूस कयां पियो। तव्हांखे मुंहिंजूं ॻाल्हियूं तकलीफ़ूं पयूं पिया। तव्हां अखियूं कुरड़ियूं करे ॻाल्हियूं मूंखे निहारियो पिया। पर मां छा कयां, मां चाहींदे बि का तव्हांजी मदद नथो करे सघां। अजीब क़िस्मत फासायो आहे तव्हांखे बि मूंखे बि। न को क़िस्मत तव्हांजो साथ पई ॾे, न को मुंहिंजो साथ पई। छा कयां, मजबूर आहियां, बेवस। मूं ॿुधो आहे त हिन खूनी कोट में 70 माण्हू मरी चुका ऐं कंहिंजो बि हितां लाश ॿाहिरि बि न निकितो आहे। सभई हिते दफ़न आहे। इहा ॻाल्हि मूं ॾाॾे जे वाता ॿुधी आहे। कूड़ सच उहो थो थिए। चिबड़ा मानी खा मेले थे क्या बोल लाला माल खलास। चिबड़ खाना कावर करणो कहिड़ो फ़ाइदो। ही कैद खानो आहे, कैद खानो। ऐं ही कैद खानो तुंहिंजो ॾाज आहे। अञा ताईं तूं हिन कैद खाने खे सम्झी न सघियो। दादा हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी कल्ह खोले ॿुधी छॾियो। हो ॾींहुं परे न आहे जॾहिं तुंहिंजे सरदार जे हिन खूनी कोट जा भारी बुर्ज किराए आज़ाद फिज़ा में घुमंदुसि, आज़ाद फिज़ा में। चिबड़ खाना ख्वाब ॾिसण ते का पाबंदी न आहे। चिबड़ खाना तुम्हारी जवान मुड़सी ऐं ॾाढ मुड़सी वारा किस्सा हाणे पूरा थी चुका आहिनि। हींअर तूं उहो शींहुं आहीं जेको मेले में पिंजरे में अंदरि बंदि हूंदो आहे ऐं माण्हू हुनखे ॾिसी मज़ो वठंदा आहिनि। भुलियल आहे दादा, भुलियल आहे। शींहुं हूंदो आहे, चाहे उहो पिंजरे में अची वञे, वो न थींदो को। मुंहिंजी तोखे इहा सलाह आहे त तकबर छॾ, ख़ुदा खे यादि कर। जीअं तुंहिंजो मौत सवलो थिए आसानीअ सां। तॾहिं तोखे मुंहिंजे ज़िंदगी मौत जो को बि फ़िक्र न खपे। बसि तूं तुंहिंजो हीअ ॾींहं खां जॾहिं तुंहिंजे सरदार जे हिन खूनी कोट जा बुर्ज किराए आज़ाद फिज़ा में घुमंदुसि, आज़ाद फिज़ा में घुमंदुसि, आज़ाद फिज़ा में। मूं चयो न चिबड़ खान तोखे
ख्वाब ॾिसण जी का पाबंदी न आहे। तोखे शायदि ख़बर आहे जिब्र चढ़ा ख़ान चढ़ा जब हिकु लाला माल खलास हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए काका तनी बख़्श। जी सरकार, हुकुम कयो। काका केतिरनि ॾींहंनि खां वठी बस रुगो रुखी ऐं बुखी ते गुज़रा। छा को शिकार हथ नथो थी सघे? ही तव्हां छा पिया चओ साईं? मां तव्हांजे पीउ जी उमिरि जो आहियां ऐं तव्हां मूंसां अहिड़ियूं ॻाल्हियूं पिया कयो? ॾिस काका, भला इनमें जज़्बाती जी कहिड़ी ॻाल्हि आहे? हाँ, ग़लति त कोन चयो। मुंहिंजो मतिलबु इहो आहे त जेको कमु तूं बाबा जे लाइ कंदो हुएं न, तूं हाणे मुंहिंजे लाइ कर। वाइदो थो कयां तोसां, तोखे ख़र्च पाणी बि ॾींदुसि। बाबा साईं, माफ़ कजो, मूं न अहिड़ा कम कया आहिनि ऐं न कंदुसि। कंहिं ॿिए खे ॻोल्हियो। ॾिस काका, शेरोज़ ख़ान इनकार ॿुधण जो आदी नाहे। बस सरकार, जान जी अमान मिले। ठीकु आहे, जेकॾहिं इहो कमु तोखां नथो पुॼी सघे न, ॿियो को माण्हू मिला। बाबा साईं, न मां अहिड़नि ॻाल्हियुनि मां ॼाणा ऐं न वरी अहिड़नि माण्हुनि खे सुञाणा। तोखे त मां ॾिसी वठंदुसि, बसि रुॻी को शिकारत कयां, पेट जी बुख मारियां। साइण मानी तैयार आहे। शरोज़ खान अचे ऐं खान बहादुर त पोइ मानी लॻाए वठिजां। फ़िलहाल मूंखे बुख न आहे। जी साइण। ॿुध ज़ेबू, जी साइण। इहो चांड्रो की भला कीअं छोकिरी आहे? चाल चलत ऐं तबियत जी कीअं आहे? साइण शहर मां पढ़ी आई आहे। थोड़ी डिंगी ऐं नक चढ़ी ज़रूर आहे, पर शरीफ माउ पीउ जी धीउ आहे। ज़ेबू, तुंहिंजे ख़्याल सां शरोज़ खान सां हुनजो जोड़ मिलंदो, या त किथे ॿिए हंधि हुनजो रिश्तो को ॻोल्हियूं? साइण, असां मिसकीन माण्हू आहियूं। असां न कंहिंजे ॿिनि में न कंहिंजे टिनि में। मुंहिंजी एतिरी हैसियत काथे आहे जो हवेलीअ जे मामलनि में वेही सलाह ॾियां। ठीकु आहे, मां सम्झां थी तुंहिंजी हैसियत न आहे, पर राय ॾियण में छा थी पवंदो? साइण, छोकिरी वॾे शहर में अकेले रही आहे, सो बि वॾो अरसो। हुन खां पोइ ॻोठ मोटी आई आहे। ईअं न कंहिंसां दिलि जो वहिंवार थियल हुजेसि, पर अहिड़ियूं छोकिरियूं घर न आहिनि कंदियूं। साइण, भला मां वञा? हा हा, ठीकु आहे। कमदार, तूं छा थो भाई? साले जे भाउ जी ज़बान कटण वारो केरु थो थी सघे? सरकार, ॿुधो अथऊं त इहो पुराणनि दुश्मननि जो नतीजो आहे। वधीक ख़ुदा खे ख़बर। मूं केतिरा ई भेरा इहो घंघर साले जी ॻिची मां कठण जी कोशिश बि कई। दिजार ख़ान सां ॻाल्हायो, उन जा माण्हू संग चटीअ वस केस तां हथ खणण जे लाइ तयार थी विया हुआ, पर साले भेण जो संग ॾियण खां ठुप जवाब ॾेई छॾियो। सरकार, पर ही त वॾो केस थियो आहे। इन खां त छोकिरे खे मारे विझनि हा। हाकिम साईं, साले हाणे रत जूं नदियूं आए छॾींदो। ख़बर अथम त साले ठहियल ठुकियल एटम बम आहे, तंहिं करे त उनखे घुरायो अथम त वेही सम्झायांसि। सरकार, हाणे सम्झाइण खां ॻाल्हि चढ़ी वई आहे।
सरदार साईं मूंखे ख़बर आहे, बल्कि पूरी पक्का तो तव्हां मूंखे सब्र करण ऐं दरगुज़र करण जो लाइ हिते घुरिया। सरदार साईं माफ़ कजो मूंखे, पर हाणे मां पंहिंजे वस में न आहियां रहियो। सच पुछो तो मुझे अंदर में बाहि लॻल ऐं पंहिंजे अंदर में मां ॾाका थो पियो। ॼाणा थो साले, ॼाणा थो त ही तुंहिंजे लाइ वॾी इम्तिहान जी घड़ी आहे। इम्तिहान तो तमाम नंढड़ो लफ्ज़ आहे सरकार, तमाम नंढड़ो। मां त अड़ाह में उछलियो वियो हां, पर पूरो सड़ी भस्म अञा न आहियां थियो। ख़बर बि वरिती अथई त इहा कंहिंजी मश्करी आहे, या रुगो शक जी बुनियाद ते बदिलो वठण जो सोचियो अथई। जेकॾहिं तूं चवीं त आऊं सरदार बिजार ख़ान सां ॻाल्हायां, उन खां वहिंवार वठूं। हरगिज़ न हाकिम साईं, हरगिज़ न। बिजार ख़ान ऐं असांजे विच में हाणे ॻाल्हाइण जो अहिड़ो को बि रस्तो न आहे बचो। जेकॾहिं हाणे बिजार ख़ान सां ॻाल्हाईंदो त असांजो हथियार ऐं बारूद। सालिया झेड़नि जा मुंहं बरंडे थींदा आहिनि। ऐं बरनि जे मुंहुं करण जो फ़ैसिलो करे चुको आहियां कमदार। हाणे बरनि ऐं बहरनि जो डपु मुंहिंजी दिलि मां ख़तम थी चुको आहे। साले भला इहो तूं ॿुधाए, छोकिरे जी हाणे तबियत कीअं आहे? होश आयुसि? होडना हस्ती टामो कई धरती, होडना हस्ती हस्ती बण जी वई बस्ती, वेरुन जी बस्ती, वेरुन जी बस्ती, वेरुन जी बस्ती। चांडो की तुंहिंजो शेरो तो वाकई में ॾाढो प्यारो आहे। हाँ प्यारो त आहे। मां हिन जी शादी कराइण जो सोचां थी, पर बदमाश चए तो मां लव मैरिज कंदसि। लव मैरिज त मता हिन जी मालकिन भी न करे सघे। छा मतलब? गोठ में वॾा वाका लॻा पिया आहिनि त शेरोज़ खान तुंहिंजो संग छिकियो आहे। ऐं तोखे ख़बर आहे ही अमीर ज़ादा जेकी भी शइ पिनी मिले ना उहा छिनी वठंदा आहिनि। पर आऊं का शइ न, जेरो जागंदड़ इंसान आहियां। मुंहिंजी राणी, हिननि माण्हुनि इंसाननि खे कॾहिं इंसान सम्झियो आहे? हिननि जी नज़र में त ग़रीब जूं धियूं मामूली रांदीकड़ा हूंदियूं आहिनि, जंहिंसां खेॾण ऐं टोड़ण हिननि जो रोज़ जो मामूल हूंदो आहे। न ई आऊं के ग़रीब नादार जी धीउ आहियां ऐं न ई को मामूली रांदीको ऐं गुगदाम जानवर। आऊं मच्छी जो कंडो बणजी शेरोज़ खान जी निड़ी में फासण वारी आहियां। हू पाण खे सम्झे छा तो? तो अन्या बेपरिया सुता पिया उतरा। उठ
Phaga anya te sata pyar chandra bepari thiya. हेलो मेले थे Daraceni bu muke mokyo Tutu yungku mahu bani Pinnara jaro kare Bothaje chonkate vihare chali dosa Mojo nala chibbira chara kha Chabo hikko lala bal khalas Chibir Khana ख्वाब रचना ते का पाबंदी ना है भली ख्वाब ला खली से निहर आती बदबूदार इंसान है बल्कि तुम मान पे जे डाले थे बदलमा दाह तू तो सरदार जे बच्चते गिरकंदड़ कुत्तो चिबड़ खाना माखणी छाप हो जा पर तो वांगुर बेवस ऐं लाचार त न आहियां न अड़ा तो हिकिड़ी नेक सलाह ॾेई छॾियां त महिरबानी करे जबल खे चोटू न हणो डूंगर खे थू न हणंदे त मथो फाटी पवंदी पंहिंजे आपे में रहो आपे में चिबड़ खान तूं कॾहिं चराग कॾहिं जबल कॾहिं शींहं कंहिं हिकिड़ी शइ ते त बीह न ॾाढा तुंहिंजा ॾींहं तमामु घटिजी विया जॾहिं तूं चिबड़ जे पकड़ में आहे पोइ तोखे ख़बर पवंदी त चिबड़ चराखा चाबो ही हिकु लाला बाल खलास उथाणी घणो ई ज़हर उगा चो अथई सरदार साहिब जो हुकुम आहे त हिन सां का बि रिआयत न थिए उथ ॾाढा कल्ह खां वठी चिबुड़ बीमार आहे बुखार जा मच था भरनसि राम कर ॾाॾा राम कर ओड़ो मुड़सा खबरदार इन्हे रहम जे लफ़्ज़ खां मूंखे नफ़रत आहे मूंखे रहम करण जी कंहिंखे बि ज़रूरत कान्हे मां हर ज़ुल्म सां टकराइण जो आदी आहियां उन आकड़ त मारियो आहे तोखे मां त चवां थो सरदार साहिब अचे त उन सां आज़ियूं नाज़ियूं कर उन जे आॾो नक खे रगड़ त माफ़ी मिलई तुंहिंजी छा मर्ज़ी आहे त चिबड़ नक रगड़े ज़मीन ते गीसियूं पाए छो बि तुंहिंजे नाले जे सरदार जे अॻियां नाम लिखना चिबड़ चराख चाबो ही हिकु लाला माल खलास अच्छा लाला माल खलास उठ मत घणा ई ॾींहं सरदार जे ख़िलाफ़ ॻाल्हि हल गे हल पटे हिन खां छिके कम वठ हिन जो हुको पाणी बंदि आहे हिनखे पाणीअ जो ढुक बि न ॾिजां उको ई मरी वञे एहसासन खे मौत अचे थो मन में हिकु माधाण मचे थो रोज़ नओं को रंग रचे थो ज़ोर ज़बरदस्ती चिबड़ खान मां मजबूर आहियां लाचार आहियां बेवस आहियां जे मुंहिंजो वस हुजे त मां हींअर जो हींअर हे तुंहिंजा ज़ंजीर हथनि पेरनि मां टोड़े तोखे आज़ाद करे छॾियां जीअं क़ैद पखी उॾामंदो आहे ईअं उॾाए छॾियां पर मां बि लाचार आहियां मजबूर आहियां हुकुम जो बंदो आहियां एहसास आहे मूंखे पोइ बड़ जेके तो लफ़्ज़ चया तुंहिंजी वॾी महिरबानी यार तूं पाण बेवस आहीं बस ये किस्मत जा खेल आहिनि जहिड़े हाल में आहे उन हाल में रहणु सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह
या अल्लाह साईं, जग जहान जो खैर, हिंदू मुसलमान जो खैर, दीन ईमान जो खैर, पखी पखण जो खैर, हिन सिंध धरती जो खैर। साईं बसदाई करे मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सब आबाद करें। सुभान अल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, सुभान अल्लाह। बाबा गुंगे जे लाइ दुआ घुरजांइ, ॾाढी तकलीफ़ में आहे। हाँ दिया, वो बाझ वारो आ, बाझ वारो ही बाझ कंदो। अचे तो हिन सच्चे साईं खे खणी संदूक में वञी रख, अदब सां ॼाणे अचे ही वञ। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बाबा मां तव्हांजे लाइ चांहि खणी थी अचां। कल खां वठी मूं कुझु खाधो पीतो ई न आहे, न ई मूं अखि ॿुटी आहे। सच पुछो त मूं पंहिंजो पाण ते खाधो पीतो ऐं निंड हराम करे छॾी आहे। तूं हुकुम कर साले, के ॾियूं बि सख़्तियूं हुजनि, असां तोसां गॾु आहियूं। सालिया भाउ, तुंहिंजे लाइ असांजी जान बि हाज़ुर आहे। न रबल न, मां कॾहिं बि पंहिंजी बाहि में तव्हांखे कोन ॾिठोसि। बाक़ी रही इन्हनि जी ॻाल्हि त इन्हनि लाइ 100 ॼणा बि हुजनि त उन्हनि लाइ मां अकेलो काफ़ी आहियां। साले शेरोज़ खान तोॾे यापो कयो आहे त कंहिं बि मदद जी ज़रूरत हुजे त बिना खुटके हलियो अचां। महिरबानी न डेरेस जी, जो न मूं न्यापो कयो, पर मां पंहिंजी दुश्मनी जे बाहि में कंहिं ॿिए खे ॿारनि ठाहिणु नथो चाहियां। साले शेरोज़ खान जे हथ विझण सां तुंहिंजी ताक़त ॾहूण थी वेंदी, ऐं पुट जे करे खान बहादुर खे तुंहिंजो साथ ॾियणो पवंदो। ऐं तोखे ख़बर आहे, जेकर खान बहादुर फिरोज़ खान सचो थी पवे त पोइ सरदार बिजार खान जी छा औकात आहे। सही थो चई तूं रबल, सही थो चई, पर मां चाहियां थो त पहिरियों मां पंहिंजे ॿाहुनि जो बल आज़मायां। अदा साले, जेसीं ताईं तव्हां पाण में ॻाल्हियूं करे वठो, तेसीं ताईं मां अदा गुलाम रसूल वटां थी अचां। सालिया भाउ, तुंहिंजे भाउ जो नालो गुलाम रसूल आहे त पोइ गूंगो छो था चवनिसि? छो त अमड़ हुनखे प्यार सां इन्ही नाले सां सॾींदी हुई। अदा ज़ालिमनि गुलाम रसूल वीचारे सां ॾाढी नाइंसाफ़ी कई आहे। मुझा मिठा भाउ, रब पाक ये आज़माइशूं पंजनि प्यारनि बंदनि खां वठंदो आहे। रब कंदो त असांजूं ये तकलीफ़ूं दूर थी वेंदियूं। सब्र वॾी ताक़त आहे। ॾिसजां त अदा साले हिननि ज़ालिमनि खां कीअं छिके हिसाब थो वठे। इंशाअल्लाह। बानो जेकर सच पुछी न त हिन हादसे मुंहिंजी दिलि खे लोॾे छॾियो। मूं 10 साले सां वाइदो करे छॾियो आहे त गूंगे जो बदिलो वठण लाइ मां हर कदम ते तोसां गॾु हूंदुसि। तूं हिते छो आयो आहीं? मां अदा गूंगे खां तबियत पुछण आयो, पर तूं एॾो रुखो छो पई ॻाल्हाईं? मां अदा साले जी इजाज़त सां आयो आहियां। अदा साले खे कहिड़ी ख़बर त तूं केतिरो अखियुनि पूर माण्हू आहीं। बानो ज़ुबान संभाले ॻाल्हा। अहिड़ो मूं छा कयो आहे जंहिंजे करे तूं मूंखे अखियुनि पूर पई चवीं? दोस्त जी भेण ते बुरी नज़र रखण वारे खे अखियुनि पूर न त ॿियो छा चइजे? ॾिस बानो, प्यार करण को ॾोह न आहे। मां शरीयत मुताबिक़ तोसां विहांउ करण जो ख़्वाहिशमंद आहियां। रब्बू जेकर पंहिंजी जान प्यारी अथई न त ॿुधायां थी मुड़ी वञ। जेकॾहिं घणो तंग कंदे न त मां अदा साले खे ॿुधाए छॾींदसि त तूं मूंखे केतिरो तंग कयो आहे।
सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।